नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आया संधा सैयद आया हुआ यहाँ बिशारत सुमरो नज़र वजनासी ख़ास खबरन ते इस्लामाबाद एहतसाब अदालत में आगा सिराज दुरानी और ॿिनि ॾींहंनि जो राहदारी रिमांड मंजूर। नैब टीम सिंध असेंबली के स्पीकर के एहतसाब अदालत में पेश कयो। सूमर ते आगा सिराज दुरानी के कराची की एहतसाब अदालत में पेश कयो वेंदो। खेस पहिरीं दस्तियाब थियल उॾाम में कराची मुंतकिल कयो वेंदो। नैब प्रोसिक्यूटर जो अदालत में मौक़िफ़। उमेर रुबाब चांडियो जे टिनि घरभातियुनि जे क़त्ल केस जी अॼु ॿुधणी थींदी। अदालत में केस में नामज़द जवाबदार जी ज़मानत जी दरख़्वास्त ते संदसि वकील दलील ॾींदो। मुल्क में कोरोना वायरस के 8 मरीज़ फौतन जो अंग 28,761 थी वियो। 24 कलाकनि दौरान 431 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस की शरह 0.91% रही। आवाज़ टीवी समेत सिंध इलेक्ट्रॉनिक मीडिया जे सदर ते सकाफ़ती दिहाड़े में बाक़ी हिकु ॾींहुं रहिजी वियो। तैयारियूं आख़िरी मरहले में शामिल। इल्मु पिरायो सिंध सवारी जे सिरे हेठि सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में सकाफ़ती प्रोग्राम, मच कचहरियूं, मौसीक़ी जूं महफ़िलूं ऐं जागीरता रैलियूं कढण जो सिलसिलो जारी। सिंधी गीतनि ते झुमरियूं, सकाफ़ती लिबास ओॾे सिंध धरतीअ सां मुहबत जो इज़हार कयो पियो वञे। सिंध जर्नलिस्ट काउंसिल पारा सकाफ़ती दिहाड़े की मुनासिबत से आर्ट काउंसिल में सकाफ़ती मेलो। नामियारे फनकार अहमद मुगल, ताज मस्तानी, जिगर जलाल, बकार मल्हा, फ़हीम अलण ऐं ॿियनि सुरनि जी वरखा कई। पीपल्स पार्टी सिंध के सदर निसार खोड़े ऐं सूबाई वज़ीर सईद गनी की शिरकत। इन चवण है त सकाफ़ती तक़रीब की कामयाबी सिंधियुनि जो ॿधी जो सबूत है।